दादलागारी वेझो ॻोठ अब्दुल अज़ीज़ शर के रहवासी पारां अताई डॉक्टर ख़िलाफ़ 7 ॾींहं बेहतजाज जारी। अब्दुल अज़ीज़ शर मूजिब अताई डॉक्टर अब्दुल क़यूम मुंहिंजी धी बख्तावर शर के ग़लत इंजेक्शन लगायो, जंहिं सबब नींगरीअ जी बांह ख़राब थी वई आहे। हुन DHO घोटकी ऐं इख्तियारियुनि खां मुतालबो कयो अताई डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। थारूशाह भरिसां ॻोठ महमूद शहर में क़ाइम प्राइमरी स्कूल जा उस्ताद केतिरे ई अरसे खां गैर हाज़िर आहिनि। शागिर्दनि पारां गैर हाज़िर उस्तादनि ऐं इंतज़ामिया ख़िलाफ़ तालीम ॾियो जी नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते ॻोठाणनि अकबर शहर, नूर नबी शहर ऐं ॿियनि चयो त केतिरे ई अरसे खां प्राइमरी स्कूल जा उस्ताद गैर हाज़िर आहिनि। गुज़िरियल ॾींहुं समूरे मुल्क जे स्कूलनि में योम आज़ादी जो ॾियारो मल्हायो वियो, पर प्राइमरी स्कूल में का बि तक़रीब न कोठाई वई। स्कूल में मुक़रर उस्ताद अयूब तीमड़ो 2 सालनि खां घर वेठे पगार खणी रहियो आहे। हुननि सूबाई वज़ीर सरदार शाह ऐं तालीम खाते जे सेक्रेटरी खां मुतालबो कयो त गैर हाज़िर उस्ताद ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। जोग शरीफ में ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ बासर ख़िलाफ़ 30 औरत पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मसमात खुर्शीदा जदोई चयो मुड़ुस जी 19 एकड़ खाते वारी ज़मीन ते डॉक्टर सोहेल मजीदी कब्ज़ो करणु चाहे थो, जॾहिं त पुटनि मथां कूड़ा केस दाख़िल कराए रहियो आहे। हुन डिप्टी कमिश्नर ऐं SP सिजावल खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ॾिनो वञे। मीरपुर माठेलो काज़ीवार नेशनल हाईवे ते तेज़ रफ़्तार ट्रालर जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो। टक्कर जे नतीजे में 2 औरतुनि समेत मोटरसाइकिल सवार फौत थी वियो, जॾहिं त हिकु मासूम ॿारु ज़ख़्मी थी पियो। फौतुनि जे लाश खे इलाइक़े वासियुनि पारां अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त फौतुनि जी सुञाणप हिन वक़्त ताईं नाहे थी सघी। चूहड़ जमाली वेझो दरगाह मिस्कीन शाह जी ज़ियारत लाइ वींदड़ कराची वासियुनि जो रिक्शा सता वाह में कल्टी थी पियो। नतीजे में मर्द औरतुनि समेत ॿारड़ा वाह में किरी पिया। इलाइक़े जे मक़ामी टोबनि फौरी तौर ते 9 ॼणनि खे बचाए वरितो, जॾहिं 2 वरियनि जो नींगर सैयद अकबर शाह ॿुधी फौत थी वियो। नींगर जे लाश जी ॻोल्हा हिन वक़्त ताईं जारी आहे।